सियारे जी मौसम सही नमूने शुरू त नाहे थी, पर पोइ बि गर्मी जो ज़ोर टुटण सां ई ख़ुश्क मेवनि जे इस्तेमाल में ॾींहों ॾींहुं वाध थींदी पई वञे। जिते गुरबत ऐं महांगाई आवाम खे हिकु वेलो खाइण खां बि आज़त बणाए छॾियो आहे, उते अहिड़ा माण्हू बि ज़रूरु मौजूदु आहिनि जिन ते महांगाई जो को ख़ासि असरु नथो पवे। बहरहाल महांगाई ऐं बेरोज़गारी पंहिंजी जाइ ते आहे, जंहिंजे करे ग़रीब सख़्तु परेशानियुनि खे बि मुंहुं ॾियनि था, जंहिंजो अंदाज़ो आहे, पर कुदरत जे नेमतनि ऐं उन्हनि जे फ़ाइदनि खां इनकार नथो करे सघिजे। अहिड़े ई हवाले सां असां अॼु सियारे जी मौसम जी हिकु अहिड़े मेवे जे फ़ाइदनि बाबति ॿुधाए रहिया आहियूं जेको माण्हुनि जी सिहत ते हैरान कंदड़ असरु विझे थो। हक़ीक़त में इहो मेवो बीमारियुनि खां बचाइण जो बहितरीनु सहारो बि आहे। इहो मेवो जापानी फल या ख़ुश्क अमलोक आहे। जापानी मेवे या अमलोक जो न रुगो ज़ाइको सुठो आहे, पर उनमें सिहत जा बि हैरान कंदड़ फ़ाइदा हूंदा आहिनि। ख़ुश्क अमलोक में विटामिन ए जो जजो मक़दारु हूंदो आहे, जंहिंजे करे हिकु महीने ताईं लगातार बुनियादनि ते उनजो इस्तेमालु अखियुनि जी तकलीफ़ खां बचाइण लाइ तमामु फ़ाइदेमंद ऐं हैरान कंदड़ नतीजा ॾिए थो। रोज़ु इहो मेवो खाईंदड़ माण्हुनि जे अखियुनि जी रोशनी तमामु तेज़ थींदी ऐं उन्हनि खे घटि नज़र जो मसइलो कॾहिं बि नाहे थींदो। इहो ई सबबु आहे त उनखे केतिरनि ई जायुनि ते दवा तौर बि इस्तेमालु कयो वेंदो आहे। इन मेवे में फाइबर जो बि जजो मिक़दारु हूंदो आहे। जेके माण्हू पंहिंजो वज़न घटाइणु चाहिनि था, उहे अमलोक खे नेराने खाइनि त उन्हनि जो वज़न बिना नुक़साननि जे तेज़ी सां घटिजी बि वेंदो ऐं उन्हनि में ताक़त ऐं फुर्ती बि बहाल रहंदी। इहो मेवो बुख खे घटाईंदो आहे त जीअं मादे खे ओतिरी ई खुराक मिले जेतिरी उनखे ज़रूरत आहे। ख़ुश्क अमलोक खाईंदड़ माण्हुनि खे दिलि जी बीमारियूं घटि थींदियूं आहिनि ऐं इहो वॾी हद ताईं ब्लड प्रेशर खे ज़ाब्ते में रखंदो आहे। इन जो मख़सूस मिक़दार में इस्तेमालु रत खे साफ़ कंदो आहे, वॾी खां वॾी बीमारियुनि खे ख़तमु करण में अहम किरदारु अदा करे थो। रत खे साफ़ करण वारनि ख़ासियतुनि जे करे इहो मेवो चमड़ी जे बीमारियुनि ऐं जिस्म तोड़े चहिरे जी ख़ूबसूरती लाइ बि तमामु सुठो साबित थींदो आहे। इन मेवे जे इस्तेमाल सां जिस्म जो मदाफ़ती निज़ाम मज़बूत थींदो आहे, जॾहिं त थोरे ई ॾींहं में इहो कब्ज़ी जी शिकायत खे बि ख़तमु करे छॾे थो। इन में कब्ज़ी जी ख़ात्मे लाइ इंजीर मेवे जहिड़ियूं ख़ासियतूं आहिनि। इन सां गॾु इहो आंडरनि जी सिहत खे बि बहितरु बणाईंदो आहे। उमर कोराई, मीरपुर, माथेलो।